अस्सलामु अलैकुम नाज़रीन। नाज़रीन, सिंध जेका क़दीम आसारनि, क़दीम शहरनि ऐं पुराणी सिविलाइज़ेशन जे करे पूरी दुनिया में मशहूरु आहे। सिंध जा कुछ अहिड़ा क़दीम आसार, दरिया ऐं शहर जेके पिणु तारीख़ वक़्त ब वक़्त सिंध जी तारीख़ खे वधाईंदा रहनि था। सिंध जा पुराना शहर जेके कंहिं दौर में हुआ, हाणे उन्हनि जो वजूद बाक़ी आसार वञी बचिया आहिनि, जिनमें मोइंजोदड़ो, हरपा वादी ऐं ब्रह्मणाबाद ऐं केतिरा ई ॿिया सिंध जा क़दीम आसारी शहर आहिनि। ब्रह्मणाबाद सिंध जो पिणु हिकिड़ो क़दीमी शहर रहियो आहे। ब्रह्मणाबाद राजा ॾाहिर जे दौर जो हिकु वॾो शहर हुयो, जंहिं ते अॼु जो कब्ज़ो थियण खां पोइ अल मंसूरा नालो ॾेई अरब दौर जे सिंध जे गादी जो हंधु बणायो वियो। ब्रह्मणाबाद पंहिंजे दौर जो हिकु वॾो कारोबारी मर्कज़ हुयो, जितां जड़ी बूटियूं, मसाला, कपिड़ो, आज, धातो ऐं आईना बगदाद जी मार्केट लाइ मोकिलिया वेंदा हुआ। ब्रह्मणाबाद में उन दौर जे हिकु वॾी यूनिवर्सिटी क़ाइमु हुई, जिते साइंसी ऐं समाजी इल्मनि ते पढ़ाई ऐं खोजना कई वेंदी हुई। उमवी हुक्मराननि खां पोइ जॾहिं बगदाद ते अब्बासी खलीफ़नि जी हुकूमत क़ाइमु थी, त सिंध में रहंदड़ अरब हुक्मराननि उन्हनि जे हवारियुनि खे नीम ख़ुदि मुख़्तारी ॾिनी वई। अब्बासी ख़लीफ़े हारून रशीद जी दावत ते केतिरा ई सिंधी तइलीमी माहिर बगदाद विया, जिनमें रियाज़ीदान अबू राजा अल सिंधी हिंदू मज़हब छॾे मुसलमान थियो ऐं ब्रह्मणाबाद छॾे बगदाद लॾे वियो। अबू राजा सिंधी जी रियाज़ीअ में लिखियल किताब ज़ैजुल सनद व अल हिंद सिंधी नालो उनजो हींअर इंफॉर्मेशन में न आहे, जिनजो तर्जुमो हिकु इराक़ी यहूदी अबू तैयब सनद इब्न अली अल यहूदी अरबी ॿोलीअ में करे अरब रियाज़दान अल ख़वारिज़मीअ खे ॾिनो। जंहिं बाद में यूरोपी ॿोलियुनि में तर्जुमो कयो। अबू राजा सिंधी क़ुरान जो सिंधी में तर्जुमो कयो। हदीस शरीफ़ के सहेड़े लिखण जो बुनियाद पिणु अबू राजा अल सिंधी रखियो। अबू माशर अल सिंधी ब्रह्मणाबाद जो हिकु हिंदू उस्ताद हुयो,
जेको इस्लाम क़बूल करे बगदाद पहुतो। अब्बासी खलीफ़े अल महदी जी दरख़्वास्त ते अबू माशिर अल सिंधी मदीने में फ़िक़्हे ऐं सीरत जो उस्ताद मुक़ररु थियो। संदसि पुटु अबू अब्दुल मालिक ऐं हिकु वेझो माइट अबू मोहम्मद खलफल सिंधी बगदाद में हदीस शरीफ़ पढ़ाईंदा हुआ। अबू माशिर अल सिंधी जो किताब 15वीं सदी ईस्वीअ में लातीनी ॿोलीअ में तर्जुमो थियो, जेको इल्मुल फ़ल्कियात जे जदीद इल्म जो बुनियाद आहे। ब्रह्मनाबाद 894 ईस्वी धारीअ में हिकु ख़ौफ़नाक ज़िलज़िले सबबि तबाह थी वियो, जंहिंजा आसार सांगड़ ज़िले जे शहदादपुर खां 18 किलोमीटर जे फ़ासिले ते आहिनि।